चिल्ड्रन अकेडमी में एकता तकरीब मुनक़द कई वई। शागिर्दनि टेबलोस पेश करण सां गॾु क़ौमी गीतनि ते रक़्स बि कयो। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। नाज़रीन, असीं सिंधुअ जा वारस आहियूं जे सिरे हेठि सॼे सिंध जा ख़ैरपुर में जेके तयारियूं आहिनि उहे मुकमल थी वयूं आहिनि ऐं हर हंधि जेके आहिनि सक़ाफ़ती जेके आहिनि उहे जलवा निखरी पिया आहिनि। मुख़्तलिफ़ स्कूलनि औताकनि ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके आहिनि उहे तयारियूं जेके कयूं पियूं वञनि। हिते जिते असीं बीठा आहियूं इहो सिंध चिल्ड्रेन्स अकेडमी ख़ैरपुर स्कूल आहे जिते ॿारनि पारां उस्तादनि पारां टेबला तकरीरूं पेश कया विया आहिनि। उन सां गॾु जेके सक़ाफ़ती जेके शयूं आहिनि उहे निशावर कयूं वयूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेके शयूं आहिनि उन्हनि जा स्टॉल बि लॻाया विया आहिनि उहे सजायूं वयूं आहिनि। अचो त उन हवाले सां उस्तादनि शागिर्दनि ऐं महिमाननि सां ॻाल्हि ॿोल कयूं। छा पिया ॿुधायो? जेसि ताईं सक़ाफ़त जो तालुक़ु आहे त सिंध जी सक़ाफ़त इंतिहाई शाहूकार आहे। हीअ तहज़ीब सिंध जी जेका तहज़ीब तमदन ऐं विरसो आहे उहो असांजो दुनिया में जेके तहज़ीबूं आहिनि जंहिंमें इराक़ मिसिकोट में आहे। इराक़ मिस्र खां बि असांजी तहज़ीब जेका सिंध जी आहे उहा 5000 साल पुराणी आहे, जंहिंजो मिसाल मोहन जो दड़ो आहे। मोहन जो दड़ो हिकिड़ो सिविलाइज़्ड शहर जी शकिल में हिकिड़ो दुनिया जे लाइ मॉडल आहे। कुड जी बि उते बि असांजा आसार मिलिया आहिनि जेके बि 5000 साल पुराणा आहिनि। उन ॾिहाड़ खे ख़ासि तौर ते जेको सिंधु दरिया ते जेको धारो लॻी रहियो आहे उनजे एहतजाज में तब्दील कयो आहे ऐं असांजो सिंधु दरिया असांजो जियापो आहे जेको सदियुनि खां वहंदो पियो अचे। असां उनजे रुख मोहण जे लाइ पंहिंजी जान बि ॾियण लाइ तयारु आहियूं त जीअं उहो रुख मुड़ी न सघे। छो जो जॾहिं असांजे दरिया जो रुख मुड़ी वियो त पोइ हीअ सिंध बंजर बणिजी वेंदी। असां न चाहियूं त असांजी सिंध बंजर बणिजे ऐं असांजा मासूम जेके सिंधी आहिनि उहे उञ मरनि ऐं असांजी आबादी तबाह थिए। जीअं त असांजे सिंध जी जेको कल्चर आहे ॾाढो रिच आहे। सिंधी टोपी अजरक उन सां गॾु ॿिया लिबासनि जे हिसाब सां ऐं जेके स्टूडेंट आहिनि उहे मुख़्तलिफ़ लिबासनि सां ऐं उन्हनि सां जेके आहिनि ज़ैबतनि थी आया आहिनि। हिननि खे बि जेको आहे कांग्रेचुलेशन्स हुजनि, मुबारक हुजनि ऐं ख़ासि करे मां शुक्रगुज़ार आहियां एडमिनिस्ट्रेशन जो बचपन यादि अची वियो त असां बि ईअं ई जेको आहे हिननि बेंचुनि ते हिननि डेस्कुनि ते इवन पट ते वेही पढ़ी आया आहियूं त ॾाढी ख़ुशी थी थिए जेको आहे हिननि ॿारनि खे ॾिसी। थैंक यू वेरी मच। सच पुछो त हिन नंढड़नि ॿारनि जी ही रंग बिरंगी तक़रीब ॾिसी हिननि जी पार्टिसिपेशन ॾिसी असांखे पंहिंजे बचपन जा ॾींहं यादि अची विया त असांखे त ही कंहिं तरह सां सक़ाफ़ती रंग कोन मिलिया। पर हिन वक़्तु जेको केटीएन जे तवसुत सां ही प्रोग्राम्स स्टार्ट थिया आहिनि त असांजी जेका सक़ाफ़त आहे उहा बि उजागर थी रही आहे। ऐं ही नंढड़ा ॿार मासूम ॿार जेके असांजे मुस्तक़बिल जा महिमार आहिनि इन्हनि जे ज़हननि ताईं असांजी सक़ाफ़त पहुचे थी। ऐं कावश थी वेझो छो त असांजे स्कूल में पहिरियां इहो प्रोग्राम न थींदो हुयो पर केटीएन जे सॾ खां पोइ तमामु स्कूलनि में इहो प्रोग्राम शुरू थियो आहे ऐं हर साल इहो कल्चरल डे सेलिब्रेट थो थिए। असांजो कल्चर असांजी सक़ाफ़त 5000 साल पुराणी आहे त क़ौमूं उहे ई तरक़ियूं पयूं कनि जेके पंहिंजे सक़ाफ़त खे पंहिंजे कल्चर खे नथियूं विसारनि। कल्चर असां पाण न ठाहियो, हे असांखे वॾनि जी तरफ़ां हिकिड़ो तोहफ़ो मिलियल आहे। असांखे पंहिंजे कल्चर सां इलाही घणी मोहबत आहे ऐं जीअं त तव्हां सभु ॾिसी रहिया आहियो ॿार कल्चर डे जे हवाले सां ड्रेसिंग करे आया आहिनि ऐं असां तमामु घणी कल्चर जे हवाले सां हिते शयूं बि तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं त असांजे कल्चर में छा छा हले थो। तव्हां ॾिसी था सघो इहे सिंधी कल्चर जी ड्रेसिस आहिनि। हेॾां असांजो सिंधी मतिलबु बटर वग़ैरह आहिनि ऐं तव्हां ॿियो त असांजो मेन ॾिसी था सघो त असां हिकिड़ो विलेज टाइप ते खजनि जो हिकिड़ो होम ठाहियो आहे, घर ठाहियो आहे जेको असांजे कल्चर सक़ाफ़त सां रिलेटेड आहे। चिल्ड्रन अकेडमी में ऐं भरपूर सां मल्हायो वियो आहे ऐं ॿार बि ॾाढी ख़ुशी सां इन सुठे लिबास में ऐं सक़ाफ़त जे हिसाब सां लिबास ऐं इन्हनि जी परफॉर्मेंस बि नंढनि ॿारनि जी वॾनि जी ऐं टीचर्स बि ख़ुशी सां इहो असांजो ॾिहाड़ो जेको आहे मल्हायो वियो आहे ऐं गेस्ट बि ॾाढा इम्प्रेस थिया आहिनि असांजे परफॉर्मेंस सां, असांजी डेकोरेशन सां, क्लास जे हवाले सां, ॿारनि जे डेकोरेशन जे हिसाब सां सभु कुझु ॾाढो भलो परफॉर्मेंस थियो आहे। सक़ाफ़त जो ॾिहाड़ो असां तमामु सुठे नमूने सां मल्हाए रहिया आहियूं। ॿार तमामु मज़े सां ख़ुशी सां हिन जो जेको आहे सो तयारी वरितियूं ज़ोर शोर सां ऐं तमामु सुठो असांजो जेको आहे सिंध चिल्ड्रन अकेडमी सुठे नमूने सां हिकिड़ो इहो सक़ाफ़ती ॾिहाड़ो आहे जेको सो हमेशह सेलिब्रेट थींदो रहियो आहे ऐं केटीएन माशाअल्लाह सां असां सां हमेशह ताउन में रही आहे। आफ़ताब सां गॾु ख़ादिम गणिजो, केटीएन न्यूज़ ख़ैरपुर।